नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में अवामी तहरीक जे बानी रसूल बख्श पलेजो जी 89वीं सालगिरह सिंधी अदबी संगत खिपरो जी ऑफिस में अवामी तहरीक खिपरो पारां मल्हाई वई, जंहिंमें अवामी तहरीक खिपरो जे ऑर्गेनाइज़ मीर हसन मरी, सादिक कुंभार, सिंधी अदबी संगत खिपरो जी सेक्रेटरी हाजी शाद राजड़, सहाफ़ी ज़ाकिर शर, हरीश केबीसी, मुमताज़ बोजदार, राजा रशीद कुंबर, गुलाम करीम शर, मावजी कुमार, मलूक दर समेत ॿिनि सहाफ़ियुनि अदीबनि शिरकत कई। सालगिरह जो पिणु केक कटियो वियो। हिन मौक़े ते मीर हसन मरी चयो त रसूल बख्श पलेजो आख़िरी ताईं पंहिंजे असूलनि ऐं साइंसी फ़िक्र ते क़ाइमु रहियो। हिन कॾहिं ज़िंदगी में बुनियाद परस्ती जो सहारो कोन वरितो। हिन लतीफ़ जे कलाम खे मुकमल तौर ते सुञातो ऐं परखियो हो। सालगिरह जी तक़रीब खे सादिक कुंभार, मुमताज़ बोजदार, मलूक दर्स, राजा रशीद, हाजी साद बि ख़िताब कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।